शहीद लेफ्टिनेंट कर्नल काशिफ अली समेत 7 जवाननि जी जनाज़े नमाज़ अदा। सदर आसिफ अली सरदारी, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, ज्वाइंट चीफ ऑफ आर्मी स्टाफ समेत आला अमलदारनि जी शिरकत। ISPR मूजिब उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते हमलनि दौरान 2 ऑफिसरनि समेत 7 जवान शहीद थिया हुआ। क्लियरेंस ऑपरेशन दौरान लेफ्टिनेंट कर्नल काशिफ 6 दहशतगर्दनि खे मारे छॾियो हो। शहीद एहलकार में कैप्टन अहमद बदर, हवलदार साबिर, नायक खुर्शीद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सज्जाद शामिल। अस्सलाम वालेकुम मेरे बहादुर भाइयों, बेटों, दोस्तों जो सरहद की हिफाजत कर रहे हैं। मैं आपसे ये वादा करता हूँ कि ये मेरे बेटों का खून रागा नहीं जाएगा और हम इस खून का खराज लेंगे, इनसे सबसे खराज लेंगे। पाकिस्तान ने यह तय कर लिया है कि जो भी हमारे सरहदों पे या हमारे घर में आके या हमारे मुल्क में आके जो भी टेररिज्म करेगा, हम उसका मुंह तोड़ जवाब देंगे, चाहे वो कोई भी हो, किस मुल्क से भी हो। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान की अवाम, पाकिस्तान की फ़ौज, हम सब एक साथ हैं और इनका हम सब मुकाबला करेंगे। सदर आसिफ अली सरदारी चयो आहे त पाक फ़ौज ईमान, इतिहाद ऐं बर्दाश्त जे नज़रिए खे बरक़रार रखियो आहे। जारी कयल बयान में सदर आसिफ अली सरदारी चयो त पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हमेशह पेशवरानी महारत जा आला मयार क़ाइम कया। बहादुर पुटनि मादरे वतन जे दिफ़ा लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। पूरी क़ौम असांजे हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। अज़ीम क़ुर्बानी बहादुरनि जे अज़म जो मिसाल आहे, जेका संदनि शहादत जी सूरत में मौजूदु आहे। मीर अली में दहशतगर्दी के वाक़े की मज़म्मत कयूं था। मुतअद्दी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी सघिजे थी। गुज़िरियल ॾींहुं हिकु सियासी पार्टी शहादतुनि जो मज़ाक़ उॾायो। हिन खां वॾे मुल्क दुश्मनी नथी थी सघे। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ुर्बानी ॾींदड़ असांजा मौसन आहिनि। शहीदनि जी क़ुर्बानियुनि जे करे अॼु मुल्क क़ाइमु आहे। एस्टेब्लिशमेंट सां सभिनी पार्टियुनि जा इख़्तिलाफ़ रहिया, पर कंहिं अहिड़ो रवैयो इख़्तियार न कयो। असेंबली में हिकु धुर गज़ब बाबति ठहराव जी मुख़ालिफ़त कई ऐं उन धुर IMF खे ख़त लिखी मुल्की दुश्मनीअ जो सबूत ॾिनो। मुल्क लाइ जानियूं क़ुर्बान कंदड़ पाक फ़ौज जे जवाननि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाई वई। शहीदनि जी तस्दील कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सुस्त समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त कुझु शहरपसंद पंहिंजे लीडर खे ख़ुशि करण लाइ सियासी मक़सदनि लाइ शहीदनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि। सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़नि जी सुञाणप बाबति क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज, पुलिस ऐं अवाम वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। IMF पारां वधंदड़ मुतालबनि ॻाल्हियुनि में रंडकूं पैदा करण लॻा। ज़रियल मूजिब IMF पारां पेंशन जो कातो 1800 अरब रुपए मां घटि करे 1000 अरब सालानो करण जो मुतालबो। ईंदड़ गर्मीअ जी मौसम में बिजली चोरी ऐं अंडर बिलिंग में 150 ऐं गैस चोरी में 200 अरब रुपए जी घटिताई जी शर्त रखी छॾी।